अहम ख़बर अवां सां शेयर कंदासीं ठट्टो खां, जिते झिरक वेझो हादसो थियो आहे। 3 कारुनि में टक्कर थियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां ताईं पहुचायूं पिया ठट्टो खां, जिते झिरक वेझो 3 कारुनि में टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में उमेर ज़मान मेमण, बुहारा वासी 5 ॼणा, रफ़ीक अब्बासी, अब्दुल समद, अली मोहम्मद जोखियो ऐं ॿिया शामिल आहिनि। ठट्टो वेझो रोड हादसो पेश आयो। झिरक वेझो 3 कारनि में टक्कर थियो आहे, जंहिंजे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे ठट्टो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां? जी, ठट्टे जे इलाइक़े झिरक वेझो हैदराबाद ठट्टो कोवी शहर ते उंगर वटि 3 कारनि में हादसो थियो आहे। ॿुधायो वञे थो त 2 कारूं आमो साम्हूं लॻियूं, जेका ॿी कार पुठियां ईंदड़ हुई उहा बि उन्हनि सां लॻी टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में 8 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मी में नेशनल बैंक मकड़ी जो ऑपरेशनल मैनेजर उमेर ज़मान मेमण, बुहार जा 5 ॼणा रहवासी, रफ़ीक अब्बासी, अब्दुल समद, अली मोहम्मद जोखियो, ज़ाहिद दर्स ऐं ड्राइवर हनीफ मल्ला शामिल आहिनि। उन सां गॾोगॾु ठट्टो वासी सद्दाम मेमण ऐं अली मोहम्मद शाबे 3 कार में शामिल हुआ। ॿुधायो वञे थो त 3 कारूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी वियूं आहिनि ऐं पीपल अमन एम्बुलेंस सर्विस जेका आहे उन जे ज़रिए रेस्क्यू कयो वियो आहे। 8 ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल ठट्टो जेका पहुचायो वियो आहे। 6 ज़ख़्मियुनि खे 2 ज़ख़्मी पहुचायो पियो वञे। पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। उनखे फर्स्ट एड ॾियण जी कोशिशि कई पई वञे। ॿुधायो वञे थो 3 ॼणा जेके आहिनि उनजी हालत गंभीर जो बि ॿुधाई पई वञे। ऐं हीउ हादसो झिरक जे वेझो जेको आहे तेज़ रफ़्तारी सबबि 2 कारनि जे विच में थियो। हिकु कंटर, हिकु मेरान कार आमो साम्हूं लॻियूं ऐं हिकु कार ॿी जेका मेरान अची ईंदड़ हुई पुठियां खां, उहा कार बि उन्हनि सां टकराइजी वई, जंहिंजे नतीजे में इहो हादसो पेश आयो आहे। ज़ख़्मी जेके आहिनि उन्हनि खे सिविल अस्पताल ठट्टो पहुचायो पियो वञे। रस्ते में कुझु फर्स्ट एड ॾिनी वई आहे, पर 3 ॼणा जेके आहिनि उहे जे वेझो पेश आयो आहे। ऐं ॿुधायो पियो वञे त जेके ज़ख़्मी जेको हादसे जे नतीजे में जेको आहे 3 कारूं जेके आहिनि उहे मुकमल तौर ते तबाह थी वियूं आहिनि ऐं उन्हनि ज़ख़्मियुनि खे हिन वक़्तु सिविल अस्पताल ठट्टो पहुचायो वियो आहे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी। नाज़िन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि हादसे जे हवाले सां। ॿी अहम ख़बर अवां सां शेयर